सेवण दरगाह ते आपघाती धमाके बाद भिट शाह समेत समूरी सिंध जे दरगाहुनि ते सिक्योरिटी इंतजाम त कया विया आहिनि, पर उहे अणपूरा नज़र अचनि था। भिटाई जी दरगाह जे गादी धणीअ जी सदारत में दरगाहुनि खे महफ़ूज़ करण लाइ इजलास थियो, जंहिं में मुख़्तलिफ़ दरगाहुनि कलंदर लाल शहबाज जे गादी धणी सैयद मेहदी रज़ा शाह, सचल सरमस्त जे गादी धणी ख्वाजा अब्दुल हक फारूकी, पीर सरहंदी जे पीर ग़ुलाम मुजद्दिद सरहंदी, सुल्तान बाहू जे पीर ख़ालिद सुल्तान कादरी, पीर ज़ाकरी दरगाह जे सैयद मुनीर अहमद शाह, दरगाह पीर मोहम्मद शाह जे सैयद फ़खरुद्दीन शाह बुखारी, दरगाह रिहड़ शरीफ जे पीर शफ़ीक अहमद अशरफी, सखी वहाब शाह जे सैयद वसीम शाह जीलानी, नूरानी शरीफ जे पीर ग़ुलाम फ़ुरक़ानी जीलानी, दरगाह बखर शाह जे फ़कीर अली अकबर कादरी, सैयद अब्दुल गनी शाह, पीर ग़ुलाम रसूल मासूमी, सैयद मोहम्मद शाह समेत ॿियनि गादी नशीननि शिरकत कई। गादी नशीननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त टेम्पररी अरेंजमेंट्स जी ॻाल्हि कोन्हे, हींअर तव्हांखे मुस्तक़िल अरेंजमेंट्स करण जी ज़रूरत आहे ऐं उन में तव्हां जेको फ़लसफ़ो आहे दरगाहुनि जो उनखे मज़बूत, इहे अहिड़ा वाक़ियात आईंदा न थियनि। दुश्मन खे ख़बर आहे त पाकिस्तान खे कमज़ोर करिणो आहे त दरगाहुनि ते हमला कयो, तव्हां बि इहो सम्झो त पाकिस्तान खे मज़बूत करिणो आहे त दरगाहुनि खे मज़बूत कयो। दरगाह मज़बूतूं औक़ाफ़ जो जेको आहे उहो मिनिस्टर या औक़ाफ़ जो मैनेजर दरगाह जो नथो करे सघे, उहो स्टेक होल्डर न आहे। दरगाह खे मज़बूत, दरगाह जो सजादो, दरगाह जी फ़िलॉसफ़ी, दरगाह जो सॼो जेको तरीक़ेकार आहे उन खे इम्प्लीमेंट करण मां थींदो। उन जे लाइ ख़ुदा जे वास्ते असांजी अपील आहे सिंध हुकूमत, वफ़ाक़ी हुकूमत खां, आर्मी चीफ खां, त असांजी रड़ियूं ॿुधो। असां हाणे रोडनि ते निकिरंदासूं, असां हुकूमत खे हथ ॿधी बि रिक्वेस्ट बि कयूं पिया ऐं असां हिकिड़ी तहरीक जो ऐलान बि कयूं पिया, छो त असां हाणे न बीठासीं। असां पंहिंजी दरगाहुनि खे हाणे वल्नरेबल कंडीशन में नथा छॾे सघूं। असां पंहिंजी दरगाहुनि जी हिफ़ाज़त कंदासूं, असां पंहिंजी फोर्स बि ठाहियूं पिया, असां पंहिंजो इंतज़ाम बि कयूं पिया। असांजी ख़्वाहिश आहे, मियां नवाज़ शरीफ़ साहिबु आयो, दरबार ते हाज़िरी न ॾिनई ऐं हले वियो। जॾहिं तव्हां सिक्योरिटी रीज़न्स चई ऐं दरबार ते हाज़िरी नथा ॾियो, तव्हांजी ज़िंदगी महफ़ूज़ न आहे त पोइ तव्हां ॿियनि जी ज़िंदगियूं कीअं महफ़ूज़ कंदव? पोइ त बहितर आहे तव्हां रिज़ाइन कयो ऐं तव्हां उन्हनि माण्हुनि खे आणियो जेकी इहे अरेंजमेंट्स करे सघनि था। त इन करे असांजी इहा डिमांड आहे त ख़ुदा जे वास्ते, ऐं ॿी असांजी डिमांड हुई त जेको रेंजर्स ते नाला रखियल आहिनि दरबारनि जा, उन्हनि भिटाई रेंजर्स जो हिते हेडक्वार्टर ठाहियो वञे, शहबाज़ रेंजर्स जो हेडक्वार्टर लाल शहबाज़ कलंदर ते ठाहियो वञे, सचल रेंजर्स जो हेडक्वार्टर ठाहियो वञे, त उहो नालनि जी बरकत बि थिए ऐं दुनिया खे ख़बर पए त हीअ असांजा जेके सिक्योरिटी इदारा आहिनि जिन नालनि ते हलनि पिया उन्हनि जी त पहिरीं तहफ़ुज़ कनि पिया ऐं उन में हिकिड़ो सुठो मैसेज बि ईंदो ऐं असांखे बि तसली थींदी, छो त असांजी पैरामिलिट्री फोर्सिस आहिनि, असांखे उन्हनि ते पूरो भरोसो आहे। वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि असांजी फोर्सिस, पर हाणे इन्हनि शयुनि खे ॻंढण जी ज़रूरत आहे। हर को पंहिंजे अलॻि अलॻि पंहिंजी कैपेसिटी में कमु त करे पियो, पर गॾियल स्ट्रेटेजी ठाहिण जी ज़रूरत आहे। शायदि दोस्तनि खे, अरबाब इख़्तियार खे इहा ग़लतफ़हमी आहे त असां को हुकूमत जी मुखालफ़त था कयूं। असां हुकूमत जा मुखालिफ़ न आहियूं, असां सिस्टम ते तनक़ीद पिया कयूं त जेको फेल्यूअर सिस्टम आहे उनखे इम्प्रूव कयो वञे ऐं दरगाहनि जी सिक्योरिटी वधाए ऐं पीरनि सां सजादनि से मशावरत करे ऐं उन जी मैनेजमेंट खे बहितर बणायो वञे, जंहिंजे करे दरगाहूं बि महफ़ूज़ रही थियूं सघनि ऐं ज़ाहिरीन जा जो है न हालात बि ठीकु था थी सघनि। इम्पॉर्टेंट जेका शइ गौर कई वञे उहा इहा आहे त हीअ दरगाहुनि खे निशानो छो पियो बनायो वञे। जे अॼु इहे दरगाहूं ऐं इहे सिस्टम कमज़ोर था थी वञनि त जेको तशदुद पसंद जी लहर आहे उहा मुल्क में एतिरी फैलिजी थी सघे जो हींअर 20 करोड़ मामा कहिड़ी ख़बर इन तशदुद पसंदी जी लहर में सभु लिपेट में अची वञनि। सो असां लाइ तमामु इम्पॉर्टेंट हा त असां मोहबत ऐं अमन व आशिती जो जेको दर्स था ॾियूं हिननि दरगाहुनि खां सॼे पाकिस्तान में उहो मेंटेन रहे ऐं उहो पावरफुल रहे ऐं इहा का लोकल साज़िश नाहे। मुंहिंजा साईं थोरो गौर कयो त इन साज़िश पाकिस्तान ते हमिलो आहे ऐं पाकिस्तान ते ॿिनि क़िस्मनि जो हमिलो आहे। पहिरियों हमिलो इहो आहे त पाकिस्तान जी सालमियत खे हमिलो करणु, डैमेज करण लाइ इहे एक्सप्लोजन्स था कया वञनि ताकी दुनिया में लॻे त हीअ हिकु टेररिस्ट स्टेट आहे। दरगाहुनि जे तहफ़ुज़ लाइ ऐं इन सिस्टम जे तहफ़ुज़ लाइ जेसिताईं रियल स्टेक होल्डर सही तरफ़ निशानदही न कंदो, गाइडेंस न कंदो, मां इहो नथो चवां त असां वटि स्कॉलर्स जी घटिताई आहे, अदा हर जाइ ते क्वालिफाइड माण्हू मौजूदु आहिनि। माण्हू वञे थो 5 साल जी डिग्री वठी हेॾो वॾो सर्टिफिकेट पंहिंजी भित थो लड़काए त मां वॾो PhD आहियां। असां अदा पैदाइशी PhD पंहिंजे सब्जेक्ट्स में,
ठीकु आहे, उहो ख़ानदान मां असांखे ब्लड लाइन मां मिलियो आहे, उहा असांजी एजुकेशन उहा आहे। त उहा असांजी एजुकेशन असांजी लाइफ सां असां सां गॾु आहे। असांजी ट्रेनिंग दरबार में अंदरां थी आहे, उहा सदियुनि खां थींदी पई अचे। सदियुनि जो मवादु असांजे सीननि में गॾु आहे। जेका शइ गाइडलाइन में असां ॿुधाए था सघूं उहो असांजो PhD दोस्त महिरबानी थी थो सघे असांखां वधीक बहितर सम्झे थो, पर शायदि उनजी गहराई ताईं न पहुची सघे। असां वापसि पंहिंजी सोफिया कराम जी जेका तालीमात खे आणे असां अमन आश्ती जी धरती हिन सॼे मुल्क खे बनाए था सघूं। भेटाई ते असांजा एज़ रूटीन जेको आहे इंतज़ामात सिक्योरिटी जा हूंदा आहिनि, पर इहो ओचितो अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे सेवण शरीफ़ में, जंहिंजो तमामु हिकिड़ो ॾुख बि आहे। ऐं अलाह जी महिरबानी सां असांजी तमामु ज़िले जी पूरी पुलिस जेको आहे दरगाह भिटशाह ऐं ओस पास सभु जेको आहे असां कॉर्डन कयो आहे, सर्किल में आंदो आहे। तमामु शकी ऐं ॿियो जेके बि हयाते में माण्हू आहिनि उन्हनि खे असां चेक कयो आहे ऐं अलाह जी महिरबानी सां हिते सूरत हाल अंडर कंट्रोल आहे। अलाह साईं राम। हिते शयूं काफ़ी बहितर आहिनि, जेके इंतज़ामात आहिनि, पुलिस जी वाफ़िर नफ़री हिते मुक़ररु थियल आहे ऐं असांजी एडमिनिस्ट्रेशन जे तरफ़ां बि असांजा असिस्टेंट कमिश्नर ऐं ॿियो जेको स्टाफ आहे सभिनी जी हिते मूं डिप्यूट कयो आहे ऐं पूरी तरह वाजपुल आहिनि ऐं हर शइ खे असां मॉनिटर करे रहिया आहियूं। जेकॾहिं ॿिया इंतज़ामात जी ॻाल्हि कजे दरगाह जे हवाले सां त हिते CCTV कैमरास जो सिस्टम माशाल्लाह काफ़ी बहितर आहे। उनखां अलावा मेटल डिटेक्टर्स बि आहिनि ऐं वॉक थ्रू गेट्स उन्हनि जी हिते पहिरियों हुते इंस्टॉल न थियल हुया। स्टेक होल्डर्स जेके बि दरगाहनि जा मालिक आहिनि या ज़िम्मेदार आहिनि, मुतवली सजाद नशीन जेके आहिनि, उन्हनि खे मुशावरत में शामिलु करे वञे, बाक़ाइदे उन्हनि जी इज़त ऐं वक़ार खे सम्झो ऐं ज़रूरत खे सम्झो वञे। सिक्योरिटी वाक़ियो थी वञे त न हुजे थी वरी ख़तमु थियो थी, इहा सिक्योरिटी ऐं हिननि खे फ़ौरन ॾिनी वञे, छो त असीं हिन मां मुतमिन न आहियूं ऐं जिन दरगाहुनि जे प्रॉपर्टियुनि ते जेके कब्ज़ा आहिनि उहे ख़तमु कया वञनि। हर ज़िले में ॿाहिरां आबाद थींदड़ माण्हुनि जी हिकिड़ो चेक एंड बैलेंस रखियो वञे, मालूमात रखी त हीउ माण्हू हिते आयो आहे, उहो केरु आहे, किथे जो माण्हू आहे। ॾुख वारो वाक़ियो थियो आहे कलंदर किबरिया साईं जी दरगाह ते जेको बम फाटो आहे, जो इंतिहाई सख़्ती सां मज़म्मत कयूं था। असां दरगाह भिटाई साईं जा सभु फ़क़ीर, साईं जा मुरीद जेके बि आहियूं, ॾाढो ॾुख वारो वाक़ियो आहे ऐं इन जी मज़म्मत बि कयूं था। ऐं इहो वज़ीर आला साहब खे, वज़ीर आज़म साहब खे इहो पुरज़ोर अपील था कयूं, महिरबानी करे असांखे दरगाह भिटाई साईं ते जेके बि सुफ़िया कराम आहिनि, जिन जी बि दरगाहूं आहिनि, उन्हनि ते सिक्योरिटी खे सख़्तु कयो वञे। महिरबानी करे जेके सिक्योरिटी आहे बि सही त उहा पंहिंजी सुस्ती न करे। ज़िम्मेदारी आहे, पहिरीं ज़िम्मेदारी ऐं अवलीन ज़िम्मेदारी आहे तमामु अवाम खे, तमामु ज़ाइरीन खे तहफ़ुज़ फ़राहम करे ऐं ख़ासि करे जॾहिं हसास इदारा ॿुधाइनि था त दरगाहूं तव्हांजो टारगेट आहिनि, तव्हांजो अवाम टारगेट आहे, त हुकूमत खे वधीक अहसासु करणु घुरिजे, पंहिंजी ज़िम्मेदारी खे पूरो करणु घुरिजे। न त अवाम हथे ख़ाली वीचारो अवाम छा थो करे सघे। को इंतज़ाम कोन्हे, लंघ आहे भिटशाह जी दरगाह, हर हिकु माण्हू हितां ई विचां अचे वञे थो ऐं केरु रोकण वारो कोन्हे, केरु चेक करण वारो कोन्हे। जुमे नमाज़ूं थी रहियूं हुयूं, उते बि हिकिड़ो फ़र्द जुमे नमाज़ जे गेट ते का जे रोज़े ते एॾो वॾो वाक़ियो थियो आहे जंहिंमें 150 खां वधीक जानूं जेको आहे ज़ाया थी चुकियूं आहिनि ऐं 250 खां वधीक जेके आहिनि जानूं जेके आहिनि ज़ख़्मी लॻियूं पियूं आहिनि, जंहिंजी अञा ताईं हुकूमत अञा उन्हनि जे लाइ बि कुझु न करे सघी आहे, ओड़ो जहिड़ो करणु खपे। अञा ताईं उहे ज़ख़्मी जेके आहिनि के किथे पिया आहिनि, के किथे पिया आहिनि, इस्पतालुनि में सही अञा ताईं जेकी असांखे ख़बर पई मिले त इंतज़ाम भले नमूने सां कोई न असां हुकूमत खां मुतालबो कंदासूं त उन्हनि खे सही नमूने सां इलाजु करायो वञे, सुठो इलाजु करायो वञे ऐं उन्हनि जी घणे खां घणी इमदाद कई वञे। ॿिए तरफ़ सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सिक्योरिटी जे इंतज़ामनि जो मुआइनो करणु भिटशाह पहुतो, जिते ज़िले जे अमलदारनि वॾे वज़ीर खे सिक्योरिटी इंतज़ामनि बाबति ॼाण ॾिनी, जंहिं बाद सिंध जे वॾे वज़ीर दरगाह भिटाई जे गादी नशीन सां संदसि रिहाइशगाह ते वञी मुलाक़ात कई ऐं संदन ख़दशा ख़तमु करण जो यकीन ॾियारियो। सिंध जे वॾे वज़ीर सेवण सान्हे ऐं दरगाहुनि जी सिक्योरिटी बाबति ॻाल्हाईंदे चयो त सेवण शरीफ़ में थियल धमाके बाद भिटाई दरगाह ते बि दहशतगर्दनि पारां हमले जी धमकी ॾिनी वई आहे। औक़ाफ़ वारनि खे घुराए ऐं सभिनी कमिश्नर सां असां वीडियो लिंक ते ॻाल्हायो ऐं सॼे सिंध जी जेके दरगाहूं आहिनि उन्हनि खे डिफरेंट कैटेगरीज़ में रखियो अथऊं, जिते वधीक ज़ाइरीन अचनि था या वॾी दरगाहूं जेके आहिनि उन्हनि खे पहिरीं प्रायोरिटी ॾेई ऐं असां हिकिड़ी टीम तश्कील कई आहे, जंहिंमें औक़ाफ़ जा माण्हू बि आहिनि, पुलिस जो बि हिकिड़ो DIG हिकिड़ो SSP आहे। जेके वॾी वॾी दरगाहूं आहिनि उन ते पाण वञी उते जे लोकल जेके दरगाह जा ख़ादमैन आहिनि, सजादा नशीन जे दरगाह जा, उन्हनि सां मीटिंग कंदा
लोकल पुलिस वारनि सां मीटिंग करे ऐं हिकिड़ो प्लान तश्कील ॾींदा, हिकिड़ो जेको इमीडिएट, ऐं इहो रुगो दरगाहनि लाइ कोन्हे, दरगाहनि लाइ ख़ासि पर जिते बि इज्तिमा थियनि था उन्हनि सभिनी जे लाइ असां हिकिड़ो सिक्योरिटी प्लान तश्कील ॾियूं। सेवण जी जेको दरगाह आहे उनजो हिकिड़ो सजादा नशीन कोन्हे, त जेके बि धुरियूं हुयूं शहर जा मौज़ून आहिनि सभिनी खां विहारे या कमिटमेंट वरितमि त हाणे थोरा टफ डिसीशन्स वठणा पवंदा। पहिरीं इहो कयूं हा त वरी माण्हू ई थोरो नाराज़ थींदा आहिनि त बाबा तव्हां शहनशाह कलंदर या हिते भितणीअ जी दरगाह ते माण्हुनि खे परे था कयो। ॿिए तरफ़ इंतज़ामिया दरगाह शरीफ़ में दाख़िली 5 रस्तनि मां 3 दरवाज़नि खे मुकमिल तौरु सील करे छॾियो आहे। ज़ाइरीन ऐं शहरियुनि जी अचु वञ लाइ सिक्योरिटी जा इंतज़ाम कया विया आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सेवण वाक़े जहिड़ा वाक़िया थी वञण खां अॻु मुकमिल इंतज़ाम कया वञनि त जीअं इम्कानी नुक़सान खां महफ़ूज़ रही सघिजे।